बात में जाने या बात में जाने या सियासी ड्यूटी बनाए इतनी इम्पोर्टेंट हुई कि इंसान जो टाइम मिले न सियासी ड्यूटी बनाए इतनी इम्पोर्टेंट हुई कि इंसान जो टाइम मिले न हाँ अदा बिल्कुल इन्हनि जी जायज़ FIR बिल्कुल FIR क्यों था बिल्कुल इन्हनि जी जायज़ FIR आहे बिल्कुल इन जी FIR क्यों था पोस्टमार्टम साॻे तरीक़े ते करायोसीं राति देर थी वई पोस्टमार्टम में 12:01 थी वियो हो हिन महिल जेके इन भाऊअ जन आया आहिनि हाणे जो हाणे FIR वञी करायूं था कल मर्डर थियो FIR छो न थी आहे ड्यूटी लॻल हुई ड्यूटियुनि में हुयासीं ड्यूटियुनि मां जीअं फारिग थियासीं पोस्टमार्टम लाइ सियासी ड्यूटी बनाए इतनी इम्पोर्टेंट हुई कि इंसान जो टाइम मिले न बात में जाने या थोड़ो हेठि तक कर 19 कलाक थी विया आहिनि क़तल खे 19 कलाक कीअं बाबा तव्हां ॿुधायो हिन महिल 11 थिया आहिनि ठीकु आहे क़तल जेको आहे उहो शाम जो थियो आहे 6 बजे बिल्कुल क्यों था मुंहिंजा सोना मालिकनि जो चवनि आहे कि 5 लख ऐं 2 माण्हुनि जा घुरो अथव 5 लख रुपया यार अफ़सोस आहे 5 लख FIR जा वठंदासीं उन्हनि डिमांड एहतजाज में उन्होंने ऐसे जो आकिल साहब जन जो मौके का रोड खाली है बाबा